अस्सलाम वालेकुम। अवाके ख़बर ॾींदाहलूं त होप टीम नारे तरफ़ां तालके नारे जी बुनियादी सहूलियतुनि खे महसूस कंदे कुछ ॾींहं पहिरियां ई नाज़रा ऑफिस जे क़याम लाइ ट्यूटर ट्रेंड हलाइण जो ऐलान कयो हो, जंहिंमें नारे जे केतिरनि ई नौजवाननि खे होप टीम जे ट्यूटर ज्वाइन करायो वियो ऐं अॼु जे होप टीम नारे तरफ़ां हलायल ट्रेंड पाकिस्तान जो ॿियो ट्रेंड रहियो, जंहिंमें होप टीम तरफ़ां नाज़रा ऑफिस जो मुतालबो कयो ऐं ट्रेंड में सियासी अॻुवाणनि ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि तरफ़ां रीट्वीट कयो वियो। होप टीम अॻुवाण शिराज राजारा बमरो, राजा हनीफ, नज़ीर अहमद शर, खान बहादुर बमरो, जुल्फ़कार शर, हसन महर, शफ़क़त, तलूक कुमार, आमिर बमरो, हसन बमरो, अयूब शर, आसिफ सहतो, कैलाश कुमार, सोनू कुमार, राशिद भट्टी, महमूद शर, नूर मुस्तफ़ा शाह, GH बमरो, कैलाश कुमार, इसाक मल्ला, आमिर पहियार, ग़ुलाम नबी शर ऐं ॿियनि तरफ़ां ट्वीट खे कामयाब बनाइण ते सभिनी दोस्तनि ऐं नारेवासियुनि जा थोरा मञिया।